इस्लाम कोट में बासरनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतिजाज। तफ़सीलन मूजिब इस्लाम कोट जे ॻोठ मेयो अखिरात जे ॻोठाणनि लखजी ठकपुर, मंगल सिंह, लधु बजीर, करनू बजीर, भीमू बजीर, हादी सूमरो, भेरू मेघवाड़, केवल मेघवाड़, रेबू मेघवाड़ ऐं ॿियनि पारां प्रेस क्लब जे आॾो एहतिजाज कयो। उन मौक़े ते हुननि दाहिने चयो त बासर असांजी ॿनिनि जा खाता तपेदार जी मिली भगत सां तब्दील कराए छॾिया आहिनि। असांजा गस पंध बि बंदि करे छॾिया आहिनि। असांखे ॻोठ मां लॾाइण जूं साज़िशूं कयूं पई वञनि। ॻोठ में असांजो माल जान इज़तूं ग़ैर महफ़ूज़ पड़ियल आहिनि। पुलिस हुननि जी विंगारी बणियल आहे। केर बि असांजी दाह नथो ॿुधे। एसएसपी नोटिस वठी इंसाफ़ करे ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची